मौके ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त साईं अब्दुल करीम ऐं साईं हकीम साईं मोहम्मद यूसुफ साहब खे हयातीअ में साईं जी किताब जी मोहरत आहे त यादि कयो। पर साईं अब्दुल करीम असां सिंधी माण्हू सदाईं वञण खां पोइ यादि कंदा आहियूं ऐं साईंदा आहियूं। सलाम आहे हिननि साथियुनि खे जिन खे तव्हांखे जेको आहे समान ॾिनो आहे। उस्ताद असां गॾु पढ़ियासीं जेकॾहिं हकीम साहब आहिनि कंहिंजो बि ख़िदमतूं विसारण जो बि न आहे। साईं साईं जीअं सैयद खे नियाज़ चयो मंसूरनि खां मथे ओ सैयद तुंहिंजी राम कहाणी आहे। हर को मोए खां पोइ शहीद तो चेरे शहादत माणी आहे। अवां जे लाइ जीअं को थांव छने लॻे छांव में तीअं को हां लॻो पार सलोक में। ही पार साईं जेका असांखे क़िस्मत सां मिलिया आहिनि आऊं तव्हां सभिनी में चोराईंदो आहियां। ॻाल्हियूं त तमामु घणियूं आहिनि पर वक़्त ऐं हालात मूजिबि साॻी ॻाल्हि दोहराइण सां त को फ़ाइदो कोन थींदो। बहरहाल हिन माण्हू जो सदाल किरदारु रहियो आहे। हकीम साहिबु तव्हांखे असां माण्हू खाइण वारा विसारे कोन सघंदासीं। तव्हां घण पासे जी शख़्सियत आहियो। न रुगो तव्हां सुठा वकील आहियो, सुठा हकीम आहियो, सुठा लेखक आहियो। वॾी ॻाल्हि त सच ॻाल्हाईंदड़। सच तमामु वॾी ॻाल्हि आहे। उन खां पोइ असां उस्ताद साईं अब्दुल करीम शुरू खां ई महिनती जफ़ाकश रहियो आहे। अलाह साईं खे वॾी हयात ॾे ऐं दुआ थो करियां अलाह साईं खे कामयाबु करे ऐं सभिनी महिरबानियूं। आख़िर में ही सिर्फ़ चइसि अलाह करो थिया मकायो जानब जॾहिं जीअ जो आगानो आयो दागा पालायो मथां मुंहिंजा सिकरी। मेहरबानी साईं मोहम्मद जुमन जानब सोबरो साहिब जे इन्हनि फ़ुर्सत लफ़्ज़नि खां पोइ दावत ख़िताब ॾींदुसि।